ख़बर शामिल कई पिया जुडो में रिपोर्ट आदिल अली कमरानी जी। जुडो में सकाफ़त अमन ऐं भाईचारे जे वाधारे लाइ शानदार तक़रीब। जुडो में ह्यूमन रिसर्च डेवलपमेंट नेटवर्क HRDN मीरपुरख़ास जे तावन सां अक़वाम मुतहिदा जे मंशात ऐं जुर्म बाबति इदारो UNODC ऐं नेशनल काउंटर टेररिज़म अथॉरिटी NACTA जे सहकार ऐं यूरोपीय यूनियन जे माली मदद सां अमन लाइ यकजहती जे अनवान सां जुडो जे ॻोठ प्यारो ख़ान लिगारी में हिकु शानदार तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब जो मक़सद समाजी हम आहंगी, रवादारी ऐं गॾियल तरक्की बाबति शऊर पैदा करणु हो। तक़रीब में उस्तादनि, शागिर्दनि, समाजी कारकुननि ऐं आम शहरिन वॾे अंग में शिरकत कई, जिथे मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती, आलमी ऐं फ़नी सरगर्मियुनि ज़रिए अमन ऐं भाईचारे जो पैगाम आम कयो वियो। कोआर्डिनेटर अमर जलील क्लोई मेहमान के भलीकार चयो। उन खां पोइ मुक़र्रर फ़नकार ऐं नौजवाननि तक़रीरूं, गीत, टैबलो ऐं शायरी पेश कई। तक़रीब में नामूर शख़्सियतनि अब्दुल हकीम लिगारी, अनवर पोर, जहान आरा जरवार, नसरीन क्लोई, बख्तावर लिगारी ऐं सिंध ह्यूमन राइट्स जे नायब सदर मीर अल्ताफ़ टालपुर शिरकत कई। उन्हनि अमन जी अहमियत ते तक़रीरूं कंदे ज़ोर ॾिनो त हिकु तरक्की याफ़्ता माशरो तॾहिं ई क़ाइमु थी सघे थो जॾहिं उन जा फ़र्द हिक ॿिए सां इज़्ज़त, एहतराम ऐं सहकार जो रवैयो इख्तियार कनि। सक़ाफ़ती राग मुक़ाबला ऐं अमन बाबति टैबलो ख़ासि तौर ते नई नस्ल में बुर्दबारी, बर्दाश्त ऐं इंसानी हक़नि बाबति आगाही पैदा करण लाइ तरतीब ॾिना विया। शिरकत कंदड़नि तक़रीब के इंतहाई मस्बत अंदाज़ में साराहियो ऐं इहो मुतालबो कयो त अहिड़ियूं सरगर्मियूं मुसलसल थियनि त जीअं माशरे में मोहबत, रवादारी ऐं इतिहाद जो जज़्बो वधीक मज़बूत थिए।